अस्सलाम वालेकुम दोस्तों, इन वीडियो से मां तव्हांखे हिकु नई ख़ुशख़बरी ॿुधाइण वारो आहियां। जी हा दोस्तों, नई ख़ुशख़बरी आहे त मजू सताला हिकु नई फिल्म ठाहे रहियो आहे जंहिंजो नालो आहे पत्थर जा इंसान। जी हा दोस्तों, मजू सतालार जी फिल्म कॾहिं रिकॉर्डिंग कई वेंदी या कहिड़नि शहरनि में रिकॉर्डिंग कई वेंदी, हिन फिल्म में कहिड़ा कहिड़ा अदाकार कास्ट कया विया आहिनि, ऐं हिन वीडियो में मां तव्हांखे सभु कुझु ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों, असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों चकर नवां आहियो त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। तव्हां दोस्तनि जो वधीक टाइम नथा वठूं, हलूं था पंहिंजे मेन वीडियो जे तरफ़। दोस्तों, मजू सतालार हिकु नई फिल्म ठाहे रहियो आहे, नई फिल्म जो धमाको करे रहियो आहे, जंहिं फिल्म जो नालो आहे पत्थर जा इंसान। जी हा दोस्तों, जंहिंजो नालो आहे पत्थर जा इंसान। हीअ तमामु बहितरीनु फिल्म आहे। हिन फिल्म में जेका कास्ट कया विया आहिनि अदाकार से निसार शाह, बिलावल खोखर, आबाज़ गुल ओडाणो ऐं काफ़ी मशहूरु अदाकार नाले वारा हिन फिल्म में कमु कंदा। जी हा दोस्तों, हिन फिल्म जी रिकॉर्डिंग लाड़काने शहर में कई वेंदी, सुठी सुठी लोकेशन ते। जेकॾहिं तव्हांखे बि शौक़ु आहे फिल्म करण जो त मजू सतालार सां राब्तो कयो। ऐं मजू सतालार जो मां तव्हांखे नंबर ॿुधायां 03004345559। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मजू सतालार सां राब्तो करे ऐं तव्हां फिल्म में कमु करे सघो था। उमेदु कयां थो त हीअ वीडियो